छाते को क्यों खिली बुद्धा बे खड़ी है रुको बेटा अल्लाह पेट दो पाटे आज फटी तो बोलो अरे छा ॿुधाए सेठ साहब ऐं मुरल मिलियो हो मुरल ऐं नको जैसे त ॿुॾी मरे हाणे छा थियो छा थियो जो मूंखे मिलियो मूं चयोमांसि अधी हाजानी के फलाणी गिचीअ में ॾिठो आहे बसि वर खणी वठी थो भॼई ओए इन्हनि ॿिन्ही भाइरनि खे अहिड़ियूं त गीसियूं कराइणियूं आहिनि अहिड़ियूं त गीसियूं कराइणियूं आहिनि कि ॿिन्ही भाइरनि जे कमीसनि जा पोयां ऐसा खुसी नाड़ थी वञनि भला सेठ साहिब इन ॻाल्हि खे केतिरो लिकाईंदासीं दादी हाजानी पंहिंजे महिमाननि ॾे वई आहे ऐं वरी उनखे वञण जो किरायो बि तो उनखे ॾिनो हो फिलहाल उड़े तुंहिंजो वात बंदि हुजे ॿुधाए तकड़ करे तिरकी पई जेकॾहिं ईअं कई न अधाई मणी ॿोरी पुठनि ते रखराए ॻोठ जो सैर कराईंदोसां हाजी साहब भले मुंहिंजो नालो वाचूड़ो हुजे पर मूंखे अहिड़ो हल्को न सम्झजांइ वात खे बंदि करण लाइ उन में ताफ़ी ऐं चीगम विझणु ज़रूरी आहे सम्झी थो न जेकॾहिं वात में बि कुझु हूंदो न त वात बि बकवास कोन कंदो अड़े वात ते जो 200 रुपया ॾिना मां उहे काॾे आहे वाह सेठ साहब वाह ठही थो 200 रुपया पैसा न रख किसे में तो शाम जो खत्म अरे शाम जो वरी 100 रुपया वधीक ॾींदो साईं खणी ॿियो छा केर वधीक वातो खोली न त वात में छेड़ा विझंदो साईं से ताज़ा बाक़ी जेकॾहिं उबतो सुबतो सीरियस थी विया न उन्हनि खे खणी ॿधाईंदासीं सही आहे ठीकु अरे छा कई बोतर माफ कजाए पीअण भरे थो अचां अरे बस ॿियो गिलास पाणी जो हारियो अथई अरे ॿिया वॾेरा त शीशे जे गिलास में पाणी पीअंदा आहिनि मां तुंहिंजे हिननि हरकतुनि जे करे स्टील जो गिलास वठी छॾियो आहे मथां को नुक़सानु पए गिलास त बेपितो आहे बची थो वञे बाक़ी पाणी मूंखे नसीब नथो थिए वॾेरा तरह ते चवां थो मट खणी अचां तव्हांजी कुर्सीअ जे भरिसां रखां जेॾी महिल बि ॾोघो लॻई न हथ वधाए पी वठो हाणे बसि महिरबानी वरी ये मट भञ ते नुक़सानु पवंदो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए पुछो वॾेरा अड़े तूं मुंहिंजे कम कहिड़े जो आहीं वॾेरा मिसाल इहो त ॻोठ में छा पियो थिए छा पियो वहे वापरे तोखे का ख़बर आहे मिसाल का ज़ाल मुड़ुस खां कावड़जी थी वञे तोखे ख़बर नथी पए मुरल खां ज़ाल कावड़जी तोखे ख़बर न आहे न वॾेरा ख़बर आहे ख़बर अथई त मूंखे कोन ॿुधाई वॾेरा इहो इन करे त मूंखे बि तव्हां खां ई ख़बर पई जेॾी महिल हाजी लकुण तव्हां सां ॻाल्हि कई अड़े वरी बि त मुंहिंजी मार्फत तोखे ख़बर पई न तो कहिड़ा तीर लाया कहिड़ा तीर ॿुधाए ओ अकल जा अंधा नौकर जेकॾहिं तोखे का ख़बर हुजी आहे त मूं वटि पहुचाई हा न कहिड़ी छोकिरी कहिड़े छोकिरे खे इश्क जा आसरा ॾिना आहिनि कंहिं ताज़ी परिणियल जोड़े में तलाक थी आहे पर न साईं न तोखे त का बि ख़बर न आहे तव्हां इन ये छोकिरीअ खे वरी परिणाईंदो छा बदतमीज़ बीठो रहे ते बीठो त आहियां हिते ई बीठो हूंदे समझी न समझी छा समझी समझियुसि बोतारो समझियुसि सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।